वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी शाह सचल सामीअ जे वरसे वारा शाह सचल सामीअ जे वरसे वारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा पर पटके बाहु बनाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी प्रेम भाव एके सारहदा जग में प्रेम भाव एके सारहदा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में सभिनी सां प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा सभिनी सां प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी अचो त हींअर इंडिया क्लब दुबई जी तरफ़ां चेटीचंड जो जेको मेलो मल्हायो वञे थो राति चेटीचंड जी उन प्रोग्राम जी असां शुरूआत था कयूं ऐं हिकु दफ़ो वरी इंडिया क्लब जी तरफ़ां मां तव्हांजो दोस्त तव्हांजो पंहिंजो दिनेश मां पारां आयल सभिनी महिमाननि जो स्वागत थो कयां त पेश आहे राति चेटीचंड जी ऐं कार्यक्रम शुरू कयूं था आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी हिन गीत ते नृत्य पेश करे आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी में जोत जगाइण वारा सिंधी आंधिया
सामीअ जे वरसे वारा शाह सजल सामीअ जे वरसे वारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा पर पटके बाग बनाइण वारा सिंधी ऐं खाक ते सोन बनाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी प्रेम भाव एके सारहदा जग में प्रेम भाव एके सारहदा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक खे सोन बनाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा तूफान जिलजिला सूर ऐ सख्तियूं सहंदा तूफान ज़िलज़िला सूर ऐं सख़्तियूं सहंदा हे मुंहं जा फासी खाईंदा तब मुर्गी मुर्गी ॻाईंदा हे मुंहं जा फासी खाईंदा तब मुर्गी मुर्गी ॻाईंदा हे ॿुधंदे कंध कपाइण वारा सिंधी ऐं खाक खे सोन बनाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण 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 वारा सिंधी लख लख शुक्राना तव्हांजा वॾी महिरबानी तव्हां असांजे कलाकारनि जी हौसला अफ़ज़ाई कई त दोस्तो जीअं त तव्हां ॾिठो आहे मां पहिरीं बि चयो त अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो आहे राति चेटी चंड जी हिकु दफ़ो वरी आयल सभिनी महिमाननि खे मां चेटी चंड जूं लख लख वाधायूं ॾींदुसि ऐं अर्ज़ु कंदुसि त तव्हां जीअं हमेशह असांजो साथ ॾिनो आहे तीअं अॼु बि साथ ॾींदा तारियुनि सां असांजे कलाकारनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त हर साल इंडिया क्लब चेटी चंड जो मेलो मल्हाईंदी आहे हिन साल बि मल्हाईंदा ऐं हर कंहिं कार्यक्रम खे अमली जामो पहिराइण जे लाइ तन मन ऐं धन टिनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे मन प्रोग्राम जो खाको तयारु कंदो आहे तन जेके कलाकार आहिनि उहे महिनत कंदा आहिनि तन सां तव्हांजे साम्हूं पंहिंजो परफॉर्मेंस पेश कंदा आहिनि पर उन सां गॾोगॾु जॾहिं धन जी वारी ईंदी आहे त असांखे यादि ईंदी आहे स्पॉन्सर्स जी जिन जा असां हमेशह थोराइता हूंदा आहियूं त अॼु जे प्रोग्राम जा जेके स्पॉन्सर्स आहिनि उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि सभिनी खां पहिरीं आर्क लाइन डेकोर आलम ट्रेडर्स LLC दुबई अल मंसूर टेक्निकल सर्विसेज दुबई डॉक्टर भरत भुटानी यूरोस्टार ग्रुप गलानी इंटरनेशनल दुबई ग्लोब ट्रेडिंग एजेंसी हाइट्स एडवर्टाइजिंग ITL कॉस्मस ग्रुप जंबो इलेक्ट्रॉनिक्स
Mr. Mohan Valani, Nikai Group of Companies, Dubai, Radiant Traders, Regal Traders, Seven Seas Steel Industries, Dubai, Shankar Trading, Uttams, Dubai, United Agencies, Dubai. ऐं इन खां सवाइ असांखे सहकार मिलियो आहे गल्फ टेक्निकल कमर्शियल प्रिंटिंग प्रेस, 106.2 हम FM, रोला रेजिडेंस, जेट एयरवेज़ ऐं प्राइम विजन जो। त दोस्तो अचो कार्यक्रम खे अॻियां वधायूं था। नृत्य खां पोइ असां गीत संगीत जी दुनिया में हलंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं हिकु सिंधी संगीत के क्षेत्र जी बर्ख फनकारा, एक मशहूर मारूफ फनकारा अज ताजे सामू सिंधी गीत, नगमा, कलाम ऐं अहिड़ा ही सुंदर सुंदर ताजे सामू नगमा पेश कंदी। उनखे असां ॿिनि नालनि सां सुञाणूं। कुछ माण्हू सिया पाहूजा जे नाले सां सुञाणनि ऐं कुछ माण्हू जयश्री भटीजा जे नाले सां सुञाणनि। त सिया कंहिं तारीफ़ या तारुफ़ जी मोहताज कोन्हे। संगीत में शिक्षा वठण खां सवाइ हुन संगीत जे क्षेत्र में ख़ासि करे सिंधी संगीत जे क्षेत्र में काफ़ी नालो कमायो आहे। घणनि ई टीवी सीरियल्स, नगमनि, गीतनि, प्राइवेट एल्बम्स में ऐं घणनि ई प्रोग्रामनि में हुन शिरकत कई आहे। पंहिंजी सुरीली आवाज़ में हुन सिंधियत जी सेवा कई आहे। त अचो तव्हांजे साम्हूं पेश था कयूं सिंधी नगमनि जी छड़ी सिया पाहूजा। सभिनी खां पहिरीं तव्हांखे चेटीचंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ॾाढी ख़ुशी थी थिए कि जॾहिं बि सिंधी कोई प्रोग्राम थींदो आहे त माण्हू कीअं बि करे पहुची वेंदा आहिनि। अॼु दादा वासवाणी हिते आहिनि दुबई में, घणनि खे ख़बर हूंदी। त काफ़ी क्राउड थोरो देरि सां ईंदो, उन्हनि जो टाइमिंग ऐं असांजो थोरो क्लैश थो थिए। त काई ॻाल्हि कोन्हे, हिकिड़ो माण्हू बि हुजे त असांखे परफॉर्मेंस ॾियणो ई आहे। स्टार्ट कंदसि झूलेलाल जे गीत सां। सदाई
असांखे जीअं ख़बर आहे कि असांजो इष्ट देव झूलण आहे, झूलेलाल आहे, त अॼु घणेई गीत तव्हां ॿुधंदा झूलण ते या सिंधियत ते, असांजी सिंधी ॿोली, असांजो सिंध। त अचो त असां पंहिंजे तव्हांखे वठी हलां पंहिंजे सिंध जे नगर में। अॻियां जेके आहिनि बुज़ुर्ग उन्हनि खे यादगिरियूं हूंदियूं। असां त कोन ॾिठो आहे सिंध, पर उन्हनि ॾिठो आहे त उन्हनि जे दिलि में उहे यादगिरियूं आहिनि। हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुंहिंजो थिया, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुंहिंजो थिया, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां। हिकिड़ी ज़ोरदार ताली हिननि साज़ंदड़ लाइ। तबले ते अहमद भाई, ऑक्टोपैड ते मितेश केंकरे, ज़ोरदार ताली। कीबोर्ड ते मिस्टर जॉयसिन डिसूजा। ही सिंधी कोन्हनि पर तमामु सुठो वॼाईंदा आहिनि सिंधियुनि सां। ऐं गिटार ते मोहसिन, मिस्टर मोहसिन। कीन कोसो लगे वा तोखे कॾहिं, कीन कोसो लगे वा तोखे कॾहिं, तुंहिंजा दुश्मन ॾिसां, तुंहिंजा दुश्मन ॾिसां, ओ कंद दिल जा कपियां, हर जन्म हर जन्म वचन थो करियां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुंहिंजो थिया, हिन जन्म हर जन्म। तव्हां मां केरु केरु सभु हथ मथे कंदा जेके सिंधी आहिनि ऐं ॿिए जन्म में सिंधी थींदा? हथ मथे। वेरी गुड, ऑलमोस्ट एवरीवन। वी शुड बी प्राउड टू बी सिंधीज़, यू नो। झोली जी जलकन तुंहिंजी खाली न थे, झोली जी जलकन, झोली जी जलकन तुंहिंजी खाली न थे, झोली जी जलकन तुंहिंजी खाली न थे, झोली जी जलकन तुंहिंजी खाली न थे, कई बाधू जमियूं, कई बाधू जमियूं, ओ कई सोढा जमिया, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुंहिंजो थिया, हिन जन्म हर जन्म। तुंहिंजे खेतनि मंझा खुशबू ईंदी रहे, तुंहिंजे खेतनि मंझा खुशबू ईंदी रहे, तुंहिंजे खेतनि मंझा खुशबू ईंदी रहे, हो तुंहिंजे खेतनि मंझा खुशबू ईंदी रहे, अंबलाड़ियूं लयूं, अंबलाड़ियूं लयूं, सभु मसावा ॾिसां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, हिन जन्म हर जन्म वचन थो करियां, मां जिते भी हुजा, मां
स्टेज खे असां रंगमंच बि चवंदा आहियूं। रंगमंच छो चवंदा आहियूं? छो जो कला जा अलॻि अलॻि रंग आहिनि, अलॻि अलॻि रूप आहिनि, जंहिंमें नृत्य आहे, गीत आहे, संगीत आहे, नाटक आहे, अभिनय आहे। त असां पूरी कोशिशि कई आहे त अॼु जे हिन कार्यक्रम में तव्हांखे कला जे हर रंग सां रूबरू करायूं, हर रंग तव्हांजे साम्हूं पेश कयूं। ऐं इन जे लाइ ख़ासि तौर सां हिंद मां असां कुझु कलाकारनि खे घुरायो आहे ऐं उन्हनि कलाकारनि तव्हांजे लाइ हिकु ॾाढो सुठो चहचटो तयारु कयो आहे, जंहिंखे इंग्लिश में वन एक्ट प्ले चवंदा आहिनि। त हींअर कुझु ई वक़्त में असांजा कलाकार तव्हांजे साम्हूं उहो नंढिड़ो नाटक पेश कंदा। पर उनखां अॻु में मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि त असां सभु हिते जेके वेठा आहियूं कंहिं न कंहिं नमूने या त सिंधी आहियूं या सिंधियत सां जुड़ियल आहियूं, त छो न चेटीचंड जे मौक़े ते हिकिड़ी लाल जी जय मनाई वञे। त आयो लाल सभई चओ। मूंखे ख़बर आहे त अॼु छंछरु आहे, सुभाणे सभिनी खे कम ते वञिणो आहे, टाइम थियो आहे, रोटी न खाधी हूंदव, पर जेतिरा माण्हू हिते वेठा आहिनि उन में आवाज़ु एतिरो अचणु खपे त जेके न आया आहिनि या न अची सघिया आहिनि या पासिस वठी करे बि न आया आहिनि, उन्हनि खे ख़बर पए त इंडियन हाई स्कूल जे शेख राशिद ऑडिटोरियम में प्रोग्राम शुरू थी चुको आहे ऐं ॿियूं सभु पंहिंजूं जेके मसरूफ़ियात आहिनि उहे छॾे करे असांखे हिते अचणु खपे। त हिकु दफ़ो वरी चओ, आयो लाल सभई चओ। तव्हांखे ख़बर आहे त आयो लाल झूलेलाल सिंधी सदाईं शाहूकार ईअं चवंदा आहिनि। हाणे असां सिंधी केतिरा शाहूकार आहियूं? केरु ॿुधाईंदो केतिरा शाहूकार आहियूं? इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे भाभी? सिंधी शाहूकार न आहिनि? मां चवां थो सिंधियुनि जहिड़ो शाहूकार कोई आहे ई कोन सॼी दुनिया में। छो जो सिंधी दुनिया जे कुंड कुर्छ में टिड़ियल पखिड़ियल आहिनि ऐं जिते बि आहिनि उते न सिर्फ़ु पाण सुखी आहिनि, न पाण सताबा आहिनि, पर जंहिं जंहिं मुल्क में विया आहिनि उन मुल्क खे सुखियो ऐं सताबो कयो अथऊं। उनजो जीअरो जाॻंदो मिसाल हीअ जॻह आहे जिते असां बीह करे, मां बीह करे केतिरनि सालनि खां मां ॻाल्हायो आहे, अॼु ॻाल्हाए रहियो आहियां ऐं शायदि ईंदड़ घणे वक़्त ताईं हिते न सिर्फ़ु सिंधियुनि जा पर हर कंहिं क़ौम जा, हर कंहिं ॿोलीअ जा हिते प्रोग्राम थींदा आहिनि। त असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं असां सिंधी एतिरा त शाहूकार आहियूं जो लानतूं बि लखनि में ॾींदा आहियूं। लख लानत अथई, लख जी लानत अथई, आहे न? हाणे लानतूं जेका क़ौम लखनि में ॾे उहा शाहूकार न हूंदी? हा, तारियूं तव्हां थोरियूं हज़ारनि में पिया वॼायो, थोरो लखनि में वॼायो त वधीक मज़ो अचे। हा, त अचो असांजा कलाकार सिंधु सखा संगम मुंबई जा कलाकार तयारु आहिनि तव्हांजे साम्हूं बेहद मज़ाक सां भरियल वन एक्ट प्ले, हिकु फुसलो नाटक आई लव यू पेश करे रहिया आहिनि। त पेश आहे आई लव यू। ज़ोरदार तारियुनि सां स्वागत कंदा। ओफो, छा पिया ॻोल्हियो? पंहिंजो मथो। उहो छा सोफ़ा हेठां लिकाए रखियो अथव? ॾिस, तूं रंधिणे में वञी पंहिंजो कमु कर ऐं मूंखे हिते पंहिंजो कमु करणु ॾे, सम्झे? अरे पर ॾिसो त सही। अरे छा ॾिसां? हा, हाणे तो में ॾिसण लाइक़ु बचो ई छा आहे? मुंहिंजी छॾियो, पंहिंजी इहा शर्ट ॾिसो, बटण उबता सुबता पाता अथव। उबता सुबता पाता आहिनि, पाता त आहिनि। अड़े अहिड़ा केतिरा ई माण्हू थींदा अथई मर्द जेके घर में शर्ट पाईंदा ई कोन अथई, चए उबता पाता अथव। पाता त आहिनि। अड़ी मिली वई मिली वई, आखिरकार मिली ही वई। हा, पर मिली केर वियो हिन उम्र में? अखबार मिली वई।
हाणे ॿुध, हिकिड़ा 2 कलाक तूं मूंखे डिस्टर्ब न कजांइ, सम्झे? हा। ख़बर आहे हम्म, रोज़ जो नाटक आहे इहो। कलाकनि जा कलाक इहा अख़बार पढ़ी ख़बर नाहे तव्हां मर्दनि खे मिलंदो छा आहे। इहो तूं न सम्झंदी ऐं सम्झण जी कोशिशि बि न कजे। अरे अख़बार पढ़ण सां ज्ञान वधंदो आहे की न? हा। शुक्र आहे पंहिंजे वाता मञियो त सही त तव्हां मर्दनि में ज्ञान जी कमी आहे। ईअं त पुछ वञी पंहिंजे पीउ खां त अहिड़े मर्द सां शादी छो कराए जंहिंमें ज्ञान जी कमी आहे। रहण ॾियो सुठी पैकिंग ॾिसी हर को धोखो खाई वठंदो आहे। न सुधरंदी, कोई चांस कोन्हे, छॾे ॾियोसि। हलो असां पाण अख़बार था पढ़ूं, कीअं? हा हा, छा छपियो आहे बाबा? अरे वाह, छा त मज़ेदार ख़बर छपी आहे। रेस जे घोरनि रेस में ढोरण खां इनकार करे छॾियो आहे। अरे राधा राधा ॿाहिरि अच त हिकु मज़ेदार ख़बर ॿुधाए। अच अच। अरे अगरि मां तव्हां सां वेही करे इहे ख़बरूं ॿुधियूं त पोइ अंदरि रोटी केरु कंदो? तव्हांजी काकी। अरे ये तुर तुर ते मुंहिंजे काकीअ जो नालो न खण, सम्झी? काकी। I love you. 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 त अचो त हिन नाटक जे कलाकारनि सां तव्हांजो मां तारुफ़ करायां। ऑफकोर्स उन्हनि जो साक्षात चवण जो मतिलबु आहे त हिकु हिकु कलाकार जो तव्हां सां बिल्कुलु तारुफ़ कराईंदासीं। फ़िलहालु मां तव्हांखे हुननि जा नाला ॿुधाईंदुसि त हिन नाटक जा कलाकार हुआ नरेश चावला, माना हाणे ईअं न ईअं माना हाणे ईअं ईअं न, हा, नरेश चावला, जयश्री थावाणी, हीरो पारवाणी, कोमल कामरा, विजय भावनाणी ऐं जूली तेजवाणी। जूली तेजवाणी हिन नाटक जी हिदायतकारा बि हुई। त दोस्तो अचो हिकु दफ़ो वरी असां गीत संगीत जी दुनिया में हलूं था ऐं असांजी भेण सिया पारवाणी, सॉरी मिस्टेक, मां इन करे चवंदो आहियां त पुठियां बैक स्टेज ते जेको आहे उहो केला न रखंदा कयो। नवराता पिया हलनि साईं, छा कयूं? त फल फ्रूट खां सवाइ तव्हां में बि घणनि ॼणनि रखिया हूंदा। फल फ्रूट खां सवाइ कमु असांजो हलंदो कोन्हे। हाणे केलो खाधो त ज़बान त तिरकंदी तिरकंदी। त सिया पाहूजा तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो वरी पेश थींदी पंहिंजे साज़िदनि सां गॾु ऐं तव्हांजे साम्हूं वरी हिकु दफ़ो चेटीचंड जी मौज मचाई वेंदी। त अचो हाणे असां गीत संगीत जी महफ़िल में, गीत संगीत जी दुनिया में हिकु दफ़ो वरी हलूं था सिया पाहूजा सां। अॼु चेटीचंड जे मौक़े ते तव्हांखे मोकल आहे। ताड़ियूं वॼायो, सीटियूं वॼायो, नचो ॻायो। तव्हां एतिरो सुठो नाटक ॾिठो आई लव यू, त अचो त इन ते ई आधार हिकिड़ो गीत तव्हांजे अॻियां रखां। दिल जो दिल पर हिकिड़ो झमट, ओ दिल जो दिल पर हिकिड़ो
भिड़जे कयार खे दिल भिड़जे कयार खे भले सवे प्यास कन लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया सुना तो खे कड़ी खबर मिठा तो खे कड़ी खबर सुना तो खे कड़ी खबर मिठा तो खे कड़ी खबर लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया सुना तो खे कड़ी खबर मिठा तो खे कड़ी खबर सुना तो खे कड़ी खबर मिठा तो खे कड़ी खबर ज़ोरदार ताली मिस्टर राजन ऐं मुंहिंजे साम्हूं ई वेठो आहे त मां उन लाइ वेठी आहियां वेठो साम्हूं जी तोखे ॾिसंदी रहां वेठो साम्हूं जी तोखे ॾिसंदी रहां तोखे ॾिसंदी रहां ठरंदी रहां तोखे ॾिसंदी रहां ठरंदी रहां चरिया चरिया दिल तो लाइ चरिया 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 दिल तो लाइ चरिया 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 दिल तो लाइ चरिया सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल मूंखे तुंहिंजो कसम बस तुंहिंजी लॻल मूंखे तुंहिंजो कसम बस तुंहिंजी लॻल चरिया चरिया दिल तो लाइ चरिया 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 दिल तो लाइ चरिया 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 दिल तो लाइ चरिया सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर थैंक यू अचो हा मां ॿुधो दमादम मस्त कलंदर ॻाईंदसि मतिलबु प्रोग्राम ख़तमु त दैट विल कम टुवर्ड्स द एंड दैट इज़ ऑन माई एजेंडा डेफिनेटली देर इज़ नो सिंधी कोई सिंधी प्रोग्राम कोन्हे जो दमादम मस्त कलंदर खां सवाइ पूरो थिए अचो त तव्हांखे वरी सिंध में वठी हलां ऐं तव्हांखे सिंध जा गीत ॿुधायां रहे सदा सिंधुअ जी झोली मारवड़नि जी मिठड़ी बोल रहे सदा सिंधुअ जी झोली मारवड़नि जी मिठड़ी बोल गली गली घर घर गूंजन सिंध अमण जा नारा 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 जी सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं रहे सदा सिंधुअ जी झोली मारवड़नि जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी झोली
जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी रहे सदा सिंधु जी झोली माण्हुनि जी मिठड़ी ॿोली सिंधड़ी माला माल हुजे हो सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे खुशियनि मां प्यारा दुरह ही नंढड़ा ॿार प्यारा 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 जीअं सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी रही सदा सिंधुअ जी झोली माण्हुनि जी मिठड़ी ॿोली रही सदा सिंधुअ जी झोली माण्हुनि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जीअं सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी सिंध जी सिंध वारा जी सिंधी टोपी अजरक वारा जी लाल जा झाटी चो झूलेलाल बेड़ाई पार सदाई शौकार ही चेटीचंड या प्रोग्राम्स सिंधी प्रोग्राम्स जेके बि थियनि था असांखे इहा यादगिरी ॾियण लाइ कि असांजो असली मुल्क कहिड़ो आहे असां छा आहियूं असांजो कल्चर छा आहे असांजो फोक म्यूज़िक छा आहे असांजा वॾा वॾा शाह सामी सचल एॾा वॾा लेखक थी विया आहिनि त इहे ॾींहं असांखे यादि ॾियारनि था कि असां केतिरे न वॾे कल्चर मां आहियूं साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सो पन बुड़े पाताल में पन बुड़े पाताल में पत्थर तारी तो जे घर अची जे घर अची त मिलियो मान वक़्त कवराम जो कीअं रिझाया तोखे कीअं परचाया कीअं रिझाया तोखे कीअं परचाया डस कोना कीअं रिझाया तोखे कीअं परचाया कीअं रिझाया तूं कीअं परचाया तोखे कीअं रिझाया मां कीअं परचाया डस कोना डस
हीअ हुई सिया पहूजा ऐं उन जा कलाकार साथी। मां चाहींदुसि त तव्हां हिकु दफ़ो वरी ज़ोरदार, हा ज़ोरदार माना ज़ोरदार कुझु लॻे कि हा भई सिंधियुनि जो चेटीचंड जो मेलो मल्हायो थो वञे। त अचो त हाणे वरी नृत्य जी दुनिया में हलूं था। तव्हांजे साम्हूं हिंद खां, मुंबई खां ख़ासि तौर सां जेके कलाकार कई आया आहिनि हिते असांजी प्यार भरे सॾ ते हमेशह ईंदा रहंदा आहिनि सॼी दुनिया मां। दादा साम्हूं वेठा आहिनि, दादा बख्शाणी साहब, दादा बशू साहब साहब, दादा सावलानी साहब। त इन्हनि जे महिनतुनि जो ई इहो फल आहे त असां चेटीचंड जा ऐं ॿिया अहिड़ा घणेई मेला जेके आहिनि उहे असां हिते माणियूं था। असांजा कलाकार तयारु आहिनि। त हींअर कुझु वक़्तु तव्हां पहिरीं जेको आई लव यू ॾिठो, मां सम्झां थो इहा हर घर जी तकरार हूंदी। छो जो चवंदा आहिनि त शादी अहिड़ो ॾॾूं आहे जेको न खाए उहो पछताए, जेको खाए उहो वधीक पछताए। तजुर्बो। त उनखां पोइ बि हर कोई नौजवान, चाहे छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, ख़ासि करे छोकिरा, इहो चवंदे न थकंदा आहिनि त आहियां शादीअ लाइ तयारु। हाणे शादीअ लाइ तयारु त ठीकु आहे, पर शादीअ लाइ तयार खां वरी घुरिजनि लख हज़ार बि। त हाणे उहे लख हज़ार जेके घुरनि था उनजी छा थी हालत थिए, उहो तव्हां हिन गीत में, हिन नृत्य जे द्वारा तव्हांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि कयूं था। पर उनखां पहिरीं हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे यादि ॾियारींदुसि त हीउ प्रोग्राम, हीउ कार्यक्रम, हीउ चेटीचंड जो मेलो जेको असां मल्हाए रहिया आहियूं इंडिया क्लब जे तरफ़ां, उन में असांखे साथ मिलियो आहे आर्ट लाइन जेको, आलम ट्रेडर्स LLC दुबई, अल मंसूर टेक्निकल सर्विसेज दुबई, डॉक्टर भरत भुटानी, यूरोस्टार ग्रुप दुबई, गलानी इंटरनेशनल दुबई, ग्लोब ट्रेडिंग एजेंसी लिमिटेड दुबई, हाइट्स एडवर्टाइजिंग दुबई, ITL कॉस्मस ग्रुप दुबई। माना हाणे ख़ाली ईअं मां चवंदो वञा ईअं न, हाणे ईअं थोरो ई थींदो आहे भाई। कुझु कमु असां जेके हिते स्टेज ते आहियूं उन्हनि खे करिणो हूंदो आहे, कुझु तव्हांखे करिणो हूंदो आहे। अॼु तव्हां जूं तारियूं जेके आहिनि उहे असांजे स्पॉन्सर्स खे हौसला अफ़ज़ाई ॾींदियूं त हा माण्हुनि ॿुधो, उन्हनि जी माण्हुनि तारीफ़ कई, त उहो तारीफ़ करण जो जेको तरीक़ो आहे उहो तारियुनि सां ई त थींदो आहे। दावा थियो, थोरा दावा थियो, हरूभरू मुंहुं वांगुरु न थियो। ITL कॉस्मस ग्रुप दुबई, जम्बो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी दुबई। हा, जीअं जीअं लिस्ट वधंदी वेंदी तीअं तीअं तव्हांजूं तारियूं बि वधणु घुरिजनि। मिस्टर मोहन वलरानी, नेकाई ग्रुप ऑफ कंपनीज दुबई, रेडियंट ट्रेडर्स, रीगल ट्रेडर्स दुबई। मां चयो तारियूं ईअं जीअं जीअं नाला वधनि। रीगल ट्रेडर्स दुबई, 7 Seas स्टील इंडस्ट्रीज़, शंकर ट्रेडिंग, उत्तम्स दुबई, यूनाइटेड एजेंसीज़ दुबई। ऐं उन सां गॾु असांखे ही जेके पासिस वग़ैरह या लीफलेट्स या एडवर्टाइज़िंग मटीरियल तव्हां ॾिसो था उनखे प्रिंट करण जे लाइ जेको सहकार मिलियो आहे उहो गल्फ टेक्निकल कमर्शियल प्रिंटिंग प्रेस। रेडियो ते तव्हां इश्तिहार ॿुधा हूंदा 106.2 हम FM। असांजा कलाकार जेके हिंद मां हिते आया आहिनि उन जे रहण जो जेको बंदोबस्तु थियो आहे, जंहिंखे इंग्लिश में हॉस्पिटैलिटी पार्टनर्स चवंदा आहिनि, रोला रेजिडेंस, असांजे कलाकारनि खे हेसि ताईं वठी अचण जो जेको एयर ट्रैवल जो बंदोबस्तु कयो, जंहिंखे हवाई यात्रा बि चयो वेंदो आहे, जेट एयरवेज़। ऐं ही जेके मूं जहिड़े आड़े टेड़े माण्हू जा ऐं अहिड़ा सुठनि सुठनि कलाकारनि जा जेके तव्हां फ़ोटा ॾिसी रहिया आहियो, जेके फोटोग्राफी जो कमु करे रहिया आहिनि, उहे आहिनि प्राइम विजन दुबई। त अचो दोस्तो, हिकु दफ़ो वरी सिंधु सखा संगम मुंबई जा कलाकार तव्हांजे साम्हूं पेश कंदा हिकु बेहद बहितरीनु नृत्य, आहियां शादीअ लाइ तयारु। आया 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 हाय हाय मां आया शादीअ लाइ तयार, मूंखे घुर्जनि 60,000, तुंहिंजे पालण पोषण लाइ वञी तूं माइटनि खे सम्झाए। अरे आओ के जी मुंहिंजो सोशल वर्कर पीर बंदी दिस पहिरीं पोइ
माइटन खे समझाए तूं माइटनि खे सम्झाए आया शादी लाइ तयार मूंखे घुर्जनि 60,000 तुझे पालण पोषण लाइ वञी तूं माइटन खे समझाए अरे आऊं मुखिया जी धीअ मुंहिंजो सोशल वर्कर पीउ बंदी डिस्पैरी कोई ॻाल्हाए तूं वञी माइटनि खे सम्झाए और तूं वञी माइटन खे वञी तूं समझाए माइटनि खे सम्झाए ॾियण वठण जो शौक़ मूंखे आ बणे थी ॾेती लेती ॾियण वठण जो ॾियण वठण जो शौक़ मूंखे आ बणे थी ॾेती लेती वणी थी ॾेती लेती लोभी खणंदो ऐं पेती आई अरे चेक सरकारी बैंक जो मिलंदो वठ बि मोटर कार बीबी बीबी अरे सूरत तुंहिंजी अहिड़ी आहे जहिड़ो चौकीदार चरीम चौकीदार न आया रेल जो आया टीसी चरीम चौकीदार न आया रेल जो आया टीसी टीसी माना टिकट कलेक्टर टिकट कलेक्टर कुछ भी न वरंदे जाना भरिया कीसी टिकट कलेक्टर कुछ भी न वरंदे जाना भरिया कीसी जे तोखे गुरजे प्यार छॾे दी नानी जो वीचार सियाणा पंहिंजी सम्झ हलाए वञी तूं माइटनि खे सम्झाए वञी माइटन खे वञी समझाए तूं माइटनि खे सम्झाए न आया शादीअ लाइ तयार मूंखे घुर्जनि 60,000 तुझे पालण पोषण लाइ वञी तूं माइटन खे समझाए अरे आऊं मुखिया जी धीअ मुंहिंजो सोशल वर्कर पीउ बंदी डिस्पैरी कोई ॻाल्हाए तूं वञी माइटनि खे सम्झाए तूं वञी माइटन खे वञी समझाए तूं माइटनि खे सम्झाए दिल्ली ऐं अजमेर मां मुंहिंजूं माइटियूं ख़ूब अचनि दिल्ली ऐं अजमेर मां मुंहिंजूं माइटियूं ख़ूब अचनि हाँ पुणे वारा सूरत वारा तुंहिंजे लाइ सिकने हाँ पुणे वारा सूरत वारा तुंहिंजे लाइ सिकने दिल सोनी दो तोखे जेको उमिरि कन्या जी खारे अरे आख़िर तुंहिंजे दिल में छा आहे साबित करे ॾेखारे दाण देतिया लेतिया आहे नील घणनि जो डारियो दाण देतिया लेतिया आहे नील घणनि जो डारियो अड़े लेतीअ दिल घणनि जो डारियो अरे हाँ 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 अरे बस बस प्यारी माफ़ी दे तूं मैंने तुझे मारियो बस बस प्यारी माफ़ी दे तूं मैंने तुझे मारियो आहे तोसां ही इक़रार न घुर्जनि हाणे 60,000 जेका तुंहिंजी मुंहिंजी राय वञी तूं माइटनि खे समझाए तूं वञी माइटनि खे सम्झाए अरे तूं वञी माइटनि खे समझाए आयूं शादीअ लाइ तयारी ना कहिड़ी कमज़ार जेका तुंहिंजी मुंहिंजी राय वञी तूं माइटनि खे समझाए तूं वञी माइटनि खे समझाए आयूं शादीअ लाइ तयारी ना कहिड़ी कमज़ार जेका तुंहिंजी मुंहिंजी राय वञी तूं माइटनि खे समझाए 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 माइटनि खे सम्झाइणु ॾाढो ज़रूरी आहे पर ॾेती लेती जी ॻाल्हि जेका उहा थोरी गौड़ी आहे है न अच्छा शादी करण जो सभिनी जो सुपिनो हूंदो आहे ऐं ख़ासि करे जेके छोकिरा हूंदा आहिनि उन्हनि जी इहा उमेदु हूंदी आहे त मूंखे ॾाढी सुठी सुहिणी ज़ाल मिले पाण भले सीधी हुजे या मूं वांगुरु हुजे हींअर असां हिकु दफ़ो वरी हलूं था गीत संगीत जे दौर में ऐं सिया पहुजा तव्हांजे साम्हूं अची रही आहे ही गीत असां सिंधियुनि जे लाइ आहे जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी सदा मौजूं माणींदा रहो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी ओए मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी
मिस्टर वाशु श्रॉफ, मिस्टर राम बख्शानी जी ऐं घणाई मिस्टर भरत चचरा, मिस्टर साइमन, मिस्टर सिद्धार्थ जेके इंडिया क्लब जा आहिनि, त उन्हनि जी घणी शुक्रगुज़ारी जो एतिरो सुठो एतिरो रंगीन प्रोग्राम हिननि मचायो आहे। सुहिणा हूंदा सवे हज़ारे, सुहिणनि जा सरदार सिंधी, सुहिणा हूंदा सवे हज़ारे, सुहिणनि जा सरदार सिंधी, लख लहे थी लोड उन्हनि जी, हो लख लहे थी लोड उन्हनि जी, दुनिया जा दिलदार सिंधी, ओ जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, ओए मौजू माणो ते खाओ पियो सिंधी, मौजू माणो ते खाओ पियो सिंधी, ओ जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जग जी सूह सुगंध वधाइनि, गुलनि मंझि गुलाब सिंधी, जग जी सूह सुगंध वधाइनि, गुलनि मंझि गुलाब सिंधी, रोशन कनि संसार सॼे खे, हो रोशन कनि संसार सॼे खे, तारनि में महाताब सिंधी, ओ जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, ओए मौजू माणियो ते खाओ पियो सिंधी, मौजू माणियो ते खाओ पियो सिंधी, ओ जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, वाड़ सिंधी वाड़ सिंधी। त तव्हांखे थोरो नचायूं, थोरा पेर खणो त लॻे त कोई सिंधी प्रोग्राम आहे हिते। जीअं हलाई तीअं वावा, जीअं हलाई तीअं वावा, ओ जीअं हलाई तीअं वावा, ओ जीअं हलाई तीअं वावा, जीअं हलाई तीअं वावा, ओ जीअं हलाई तीअं वावा।
आयो लाल झूले 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 मां चवंदसि झूले झूलेलाल तव्हां चवंदा आयो लाल ॾिसूं कंहिंमें वधीक ताक़त आहे मुंहिंजे आवाज़ में या तव्हांजे मां हिकिड़ी तव्हां एतिरा झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल झूले हे बार झूले 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 झूलेलाल आयो लाल झूले 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 झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल 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 झूलेलाल जी मुंहिंजी सिंध मां त घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन सां जी मुंहिंजी सिंध मां त घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां सिंधुर चमन तां अबाणे वतन तां सिंधुर चमन ओ जी जी मुंहिंजी सिंध मां त घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां जी मुंहिंजी सिंध मां त घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां सिंधुर चमन तां अबाणे वतन तां सिंधुर चमन ओ जी मुंहिंजी सिंध मां त घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां झूले 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 झूलेलाल आयो लाल झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल आयो लाल झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल आयो लाल लाल जा झाटे चो झूलेलाल बेड़ाई पार सदाई शाहूकार अचो त हुन भेण जी फरमाइश पूरी कयूं लाल मुंहिंजी पत रखजांइ भला लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूले लाल ओ लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूले लाल सिंधुड़ी जा सेवण जा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम लंबे अंदर लाल जा पहला नंबर ओ लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूले लाल ओ लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूले लाल सिंधड़ी जा सेवण जा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम लंबे अंदर लाल जा पहला नंबर ओ लाल मुंहिंजी
वञिजो न, हिकिड़ी डांस अथव, उन खां पोइ सभु पलो पाए पोइ वञिजो। ओके, थैंक यू। मां सोचियो त हेतिरी पीक ते ऐं हेतिरी एनर्जी जेका हुई म्यूज़िक में, तव्हांखे शायदि ईअं लॻो हूंदो की भाई हाणे हलूं घर। ऐं मां ईअं सोचियो त मां विंग मां चवंदुसि पिक्चर बि बाक़ी है दोस्त, पर जेको मूंखे करिणो उहो कमु सिया करे छॾियो। ऐं तव्हांजा लख थोरा तव्हां वेठा आहियो, वधीक टाइम न वठंदुसि। जंहिं टेम्पो ते सिया ख़तमु कयो आहे, उन टेम्पो ते तव्हांखे हिकु बहितरीनु डांस झूलण जे क़दमनि में पेश था कनि सिंधु सखा संगम जा कलाकार। सिंधु नगर में आ अज मौज मची, हर सिंधी रखी लाला सची। हो सिंधु नगर में आ अज मौज मची, हर सिंधी रखी लाला सची। दिल लगिया 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 लालण तो सलगी, दिल लगिया 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 लालण तो सलगी। साल खां मेलो आयो लाल तुंहिंजो मेलो आयो, शहर में धूम 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 मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम धूम मचिया लाल 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 धूम धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल फागन वारो पंजो नंबरिया, जिते लालण तुंहिंजो मंदरिया सजणा। चालीह ॾींहड़ा मेला लगन था, लाल तुंहिंजा मेला लगन था सजणा। आयो जो बि हित संभाली, कोन पियो सो हितड़ा खाली। को हितां को किथां को हितां यो तो दर ते। आयो जो बि हित संभाली, कोन पियो सो हितड़ा खाली। को किथां को हितां यो तो दर ते। साल खां पोइ मेलो आयो लाल तुंहिंजो मेलो आयो, मची शहर में धूम 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 मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम धूम मचिया लाल 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 धूम धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल हो सॼो साल जंहिंजो इंतज़ार हो ॾींहुं आयो सो हाणे आहे सजणा। हो अची वियो सो आयो आयो, जंहिं लाइ मूं थे रोज़ निहारियो सजणा। हलो चालीह ते लालायो, मुंहिंजो झूले लालायो। हलो चालीह ते लालायो, मुंहिंजो झूले लालायो। नची गाए कर धूम 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 धूम। हली करे सभु ॻाईंदा, झूलण खे मनाईंदा, फेरियूं पाए कर धूम 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 धूम। मटियूं खणी करे मथे ते, हलो हलो सभु चालीह ते, हलो हलो सभु लाल खे जप। धूम 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 धूम। साल खां पोइ मेलो आयो लाल तुंहिंजो मेलो आयो। मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम धूम
मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम मचिया लाल धूम। अचो दोस्तों, जीअं त सिया भेण चयो त हिन प्रोग्राम जो जेको इख़्तिताम आहे उहो पलव सां कंदासीं, पर पलव खां पोइ बि हिकु रस्म आहे त मां तव्हां सभिनी खे वेनिती कंदुसि त पलव खां पोइ थोरो इंतज़ारु कजो। 3 कलाक 2.5 कलाक वेठा आहियो, 10 मिंट ॿिया वेझो, छो जो असांजा जेके कलाकार आहिनि उन्हनि सां तव्हांजो तारुफ़ कराइणो आहे। त हींअर अचो त झूलण जे चरणनि में पलव पायूं ऐं झूलण खां आसीस वठूं। अचो त पलव पायूं, सभिनी जी लंबी आवरजा सुठी सिहत लाइ। हिन प्रोग्राम में जेके बि आहिनि या जेके न अची सघिया कंहिं सबब वास्ते, जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि लाइ, जेके नंढी उमिरि जा आहिनि उन्हनि लाइ, जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि उन्हनि जे लाइ, सभिनी लाइ। जेॾो तुंहिंजो नाम हो मत बाझ बि ओॾाई मंगा रे खंबे रे खूणिए
for being such a good audience. Thank you. हिकिड़ी ज़ोरदार ताली तव्हां पंहिंजे लाइ वॼाईंदा. बिल्कुलु, घणी बिल्कुलु। देरि 2 कलाक तव्हां असां लाइ, आर्टिस्टनि लाइ, सभिनी लाइ वॼाई, पाण खे भुलिजी विया. थैंक यू. त दोस्तो, जीअं त चवंदा आहिनि साज़ सां गॾु, आवाज़ सां गॾु जे साज़ न हुजनि त आवाज़ में मज़ो न ईंदो आहे. त अचो असां साज़िंदनि जो तव्हां सां तारुफ़ करायूं. कीबोर्ड ते आहे मिस्टर जॉयसन डिसूज़ा, गिटार ते मिस्टर मोहसिन, पैड प्लेयर मिस्टर मितेश ऐं तबले ते मिस्टर अहमद फराज़. दोस्तों, हिकिड़ी नंढी रवायत आहे, महिरबानी करे वञो न. कलाकारनि जी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ इंडिया क्लब जे पारां कुझु नंढड़ियूं सुखड़ियूं उन्हनि खे ॾिनियूं वञियूं ऐं मां चाहींदुसि त भरपूर तारियुनि सां तव्हां उन्हनि जो स्वागत कंदा ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा. इन लाइ मां वेनिती कंदुसि दादा वाशू श्रॉफ खे त मंच ते अचनि. मिस्टर भरत चाचरा, प्लीज़ दादा वाशू श्रॉफ खे मंच ते वठी अचो, जेके इंडिया क्लब जा चेयरमैन आहिनि. उन्हनि जे कर कमलनि सां असां हिननि कलाकारनि खे गिफ्ट्स ॾियारींदासीं ऐं उन्हनि जो तारुफ़ बि तव्हांजे साम्हूं कराईंदासीं. त जेके सुंदर नृत्य तव्हां ॾिठा, उन्हनि जी कोरियोग्राफी जेका कई हुई उहो नारायण वासुदेव ऐं जयश्री थावाणी इन्हनि कोरियोग्राफी कई. अचो दादा, भली करे आया, महिरबानी. त हींअर असां ही तव्हांजे साम्हूं आहिनि मिस्टर नारायण वासुदेव ऐं जयश्री थावाणी. दादा जंहिं था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं था. इन खां सवाइ नृत्य में इन्हनि सां गॾु शिरकत कई हुई मनीषा कृष्णाणी. मनीषा कृष्णाणी जे लाइ ज़ोरदार तारियूं थी वञनि. ऐं साणसि साथ ॾिनो हीरू पारवाणी. अचो त हाणे असांजे ॿियनि कलाकार साथियुनि सां तव्हांजो तारुफ़ बि करायूं ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई दादा जे हथां करायूं. आई लव यू नाटक जा कलाकार नरेश चावला. नरेश चाय वाला न, चावला. ऐं जयश्री थावाणी सां त तव्हां मिली चुका आहियो. हीरू पारवाणी बि तव्हांजे साम्हूं आहे, इहे बि हुन नाटक में हुआ. ऐं तंहिंखां सवाइ काकी कोमल कांबरा. आख़िर घोट जे अॻियां ज़ाल खे झुकणो त पवंदो ई आहे, आई लव यू त चवणो ई पवंदो आहे. उन खां पोइ काका विजय भावनाणी. विजय भावनाणी भाई, हिननि खे अक्सर जेको मां हिननि सां नंढे हूंदे खां हिननि सां गॾु नाटक कया आहिनि त हिननि खे पंहिंजे साइज़ जे हिसाब सां जेकॾहिं ताड़ियूं न मिलंदियूं आहिनि त हिननि खे मज़ो न ईंदो आहे. विजय भावनाणी खां पोइ आहे नाटक जी हिदायतकार ऐं सिंधु सखा संगम जी बानीकार जूली तेजवाणी. भाई हिते घटि माण्हू आहिनि, हितां आवाज़ु वधीक थो अचे, हिन पासां घटि ईअं छो? हा, इहा ॻाल्हि सही आहे साईं. पंहिंजे पंहिंजे खे चवणो पवंदो आहे, वरी ॿिए कंहिंखे चवंदा त घर में बि मोचड़ा पवंदा, ॿाहिरि बि मोचड़ा पवंदा. Dacho. And now I would like to call upon the musicians, keyboard player Mr. Jason D'Souza, to please come on the stage and accept a small token of appreciation from Mr. Washishov. Guitarist Mr. Mohsin. तारिन में त कंजूसी न कयो न बाबा, ईअं दावा थियो. ॾिसो घणी एॾी देरि खां 2-2.5 कलाकनि खां मां ॻाल्हायां थो, मुंहिंजो त कुझु ख़्यालु कयो, मुंहिंजे साइज़ जे हिसाब सां तारियूं वॼायो. पैड प्लेयर मिस्टर मितेश. तबला नवाज़
मिस्टर अहमद फराज। ऐं इन सां गॾोगॾु अॼु जी हिन शाम जे जेका रूपरेखा ठाही, जेको जोड़जक ठाहियो, असांजी दुबई जी पंहिंजी मशहूर ऐं मरूफ़ गुलकारा सिया पाहूजा। ही जेके बि तव्हां डांसिस ॾिठा या नाटक ॾिठो या जेका बि हिन प्रोग्राम जी हिकु माला खे जेको पिरोयो वियो, उहो असांजी भेण सिया पाहूजा जी महिनत जो फल आहे। उमेदु आहे त तव्हां सभिनी खे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, ही गिफ्टूं असांखे इंडिया क्लब वारनि ॾिनियूं आहिनि। दे आर ब्यूटिफुल वॉचिस। ऐं राम अंकिल मां ॿुधायोमांव ट्रॉली बैग्स ॾिनियूं आहिनि ब्यूटिफुल। ऐं असांजे वासु दादा असांखे छा ॾिना आहिनि, परफ्यूम्स एंड अदर एक्सेसरीज़। तो थैंक्स टू ऑल ऑफ देम। थैंक यू। I'll interrupt. A small token of appreciation for our compare for the evening, Mr. Dinesh Mapara. बाबा फोटोग्राफर यार, थोड़ा अभी देखो इधर, ये थोड़ा लंबा हो गया मामला, अच्छे से फोटो खींचना बाबा। ऐसा बड़ी मेरा आवाज भी आना चाहिए फोटो में यार। हाँ, ताली भी आना चाहिए यार। ताली नहीं आएंगे तो मजा नहीं आएगा नी। असां सिंधी आहियूं, हमेशह चवंदा आहियूं दिलि मांगे मोर। हिकु दफ़ो स्टूडियो में वियुसि पासपोर्ट साइज़ फोटो कढाइण, हिकिड़ो काको बीठो, चई बाबा पासपोर्ट साइज़ फोटो कढिजांइ पर मुंहिंजा पेर बि ॾिसणु अचनि। दादा कुझु चवणु चाहींदा? वीना भाटिया, वाइस चेयरपर्सन, प्लीज़ ड्यू रिस्पेक्ट टू यू, वी वुड लाइक टू इनवाइट यू ऑन द स्टेज। महिरबानी करे स्टेज ते अचो। I would like you to please say a few words, ma'am. चेटी चंड जूं सभिनी खे घणियूं घणियूं वाधायूं आहिनि। एंड थैंक यू टू ऑल द लवली आर्टिस्ट फॉर गिविंग सच अ ब्रिलियंट परफॉर्मेंस। ऐं आशा करां थी तव्हां सभिनी खे मज़ो आयो। एंड वी लुक फॉरवर्ड टू मैनी सच मोर। थैंक यू। गॉड ब्लेस। तो दोस्तों, हाँ, हिन फोटो सां गॾु तव्हां सभिनी जा हिकु दफ़ो वरी असां लख लख शुक्राना मञींदासीं। ऐं तव्हां असांखे अहिड़ी तरह प्यार मोहबत ऐं सहकार ॾींदा रहंदा, इन ई उमेद सां तव्हां सभिनी सां अलविदा था कयूं। इन ई वादे सां त अॻिले साल वरी मिलंदासीं। जय झूलेलाल।